अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़ूलू राइना व क़ूलू उज़ुरना वस्मऊ। अल्लाह जो कुरान फरमाए तो ऐ ईमान वारो रसूलुल्लाह जी कचहरी में अचो, खिदमत में अचो त राइना जो लफ्ज न चव मुनाफिक काफिर बेअदब रसूलुल्लाह जी खिदमत में ईंदा हा, रब चवंदा हा राइना, सहाबी भी चवंदा हा राइना। उन जी माना है त असां जे ध्यान फरमायो। वरी मुनाफिक ऐं बेअदब मूं हिकिड़े दोस्त खे चयो अवां जलसे में नारे हैदरी था आणो या अली मदद था चओ। ये सही सा या अली मदद कौन था चओ, असां या अली मदद था चओ। या अली मदद था चओ। अटकल वारा उन दौर में भी होया, चवण लगा त राईना ऐं असांजा धनार, ऐं असांजा धनार अल्लाह जो महबूबा। अल्लाह फरमायो त सहाबा एड़ा लफ्ज इस्तेमाल न कयो जो बेअदब उन जो फायदो वठन। तव्हां मुंहिंजे महबूब जी खिदमत में अचो त अर्ज़ कयो उनज़ुरना, ऐं सुहिणा असां ते निगाह फरमाए, असां ते नज़र फरमाए। अल्लाह जो कुरान रसूलुल्लाह जो अदब सेखारे थो। ऐं महबूब जा उम्मती तूं असां महबूब सां प्यार करण वारा आहियूं। महबूब जी आमद जो जश्न आदम अलैहिस्सलाम खां वठी बयान थींदो रहियो। आदम अलैहिस्सलाम खां वठी बयान थींदो रहियो। आदम अलैहिस्सलाम जी पैदाइश जुमे जे ॾींहुं, आदम अलैहिस्सलाम जो बुरको मटाइण भी जुमे जे ॾींहुं, वो आदम अलैहिस्सलाम जी वफ़ात भी जुमे जे ॾींहुं, पैदाइश भी जुमे जे ॾींहुं। वो अल्लाह इन ॾींहं के हफ़्ते जो सरदार छो बणायो? अल्लाह इन ॾींहं के मोमिननि जे लाइ ईद छो बणायो? यानी अल्लाह जा नबी वफ़ात में ज़ाहिरी तौर ते मरदा न आहिनि, अल्लाह जा नबी ज़िंदा आहिनि। अल्लाह जा नबी जिंदा आहिनि, जीअर आहिनि। अल्लाह साईं उन्हनि खे इज़्ज़तूं ऐं मक़ाम अर्फ़ आला अता फरमाया। अल्लाह जा बानड़ा तूं असां उन महबूब जे मथां कलमो पढ़ियो आहे जंहिंजे महबूब जे इल्म ते हज़रत अली खे भी फ़ख़्र आहे, हज़रत उस्मान खे भी फ़ख़्र आहे, हज़रत उमर खे फ़ख़्र आहे, हज़रत अबू बकर खे फ़ख़्र आहे। मशहूर हदीसूं आहिनि नबियनि जो सरदार जबल उहद ते आयो आहे, सैयदना अबू बकर गड्डा, सैयदना उमर गड्डा, उस्मान गनी गड्डा। जबल मस्ती में झूमण लगो, लुटण लगो, हिले पियो। रसूलुल्लाह फरमायो है जबल खामोश थी वञ, तोखे ख़बर न आहे छा तुंहिंजे मथां हिकिड़ो नबी जो बीठो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो सिद्दीक़ बीठो आहे, ॿ शहीद बीठा आहिनि। रसूलुल्लाह खे इहो भी इल्म आहे त मुंहिंजी वफ़ात ऐं मुंहिंजो बुर्को मटाइण कीअं थींदो। सैयदना सिद्दीक़ अकबर उमर अबू बकर सिद्दीक़ जी वफ़ात शहादत में कोन थींदी, बाक़ी मूंसां गॾु जेको उमर फारूक आहे, उस्मान गनी आहे, इन्हनि ॿिन्हिनि जी शहादत थींदी। पर उमर फारूक ईअं त कोन चयो त साईं मौत मुकर्रर अल्लाह के खबर। अरे जो को मुल्लो हो जे हथ चवे उस्मान गनी चवे हा, पर रसूलुल्लाह जे सहाबा खामोश थी असा के दर्स दिनो तो जेको महबूब फरमाए वो बरहक। हजरत अली मुर्तज़ा के फरमायो है अली, सुभान अल्लाह, ए अली बदबख्त केर आहिनि? सुनो अली अर्ज़ तो कहते साईं ॿुधायो केर बदबख्त आहिनि? पाण फरमायो त जे सालेह अलैहिस्सलाम जी ॾाजीअ खे क़त्ल कयो उहो भी बदबख्त आहे। ऐं अली जेको तोखे मुंडीअ जे मथां वार कंदो उहो भी बदबख्त आहे। रसूलुल्लाह के इहो भी इल्म आहे त हज़रत अली खे शहादत मिलंदी, उहो वार थींदो, उहो जिस्म जे हेठे हिस्से ते न हूंदो, मुंडीअ में हूंदो, सरे अक़दस में हूंदो। रसूलुल्लाह के इहो भी इल्म आहे। बाना कादिर जाऊं, सुभान अल्लाह, मोबाइल हितां हुई तौहीद वारा आहियूं, अल्लाह जा बाना कादिर
उम्मती साईं जा ऐं सजा हैदरी आयो पान कादिर जाऊं उम्मती साईं जा ऐं सजा हैदरी आयो हा पका कादिरी आयो हैदरी उहे हाजी वज़ीर जेके पीरान पीर जेकी देवारा